जी नाज़रीन, आउं आहियां अब्दुल वकार लाखो। अभी ॾिसी रहिया आहियो 9 TV न्यूज़ HD ख़बरुनि जो सिलसिलो जारी कजे थो हींअर तालका किंगरी खां। तालका रिपोर्टर मोहम्मद उस्मान लाखो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI तालका किंगरी पारां पार्टी जी टी योमी तासीस जे मौक़े ते हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सीनियर अॻुवाणनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में तालका किंगरी सदर एहसान अली, चांडियो जनरल सेक्रेटरी अब्दुल वकार लाखो ऐं ॿिया उहिदेदार हादी बख्श, फुलपुटो इम्तियाज़ अली, फुलपुटो अज़हर अली, मेतलो फ़हीम अंसारी, रसूल बख्श काशकेली, मोहम्मद राशिद मंगी, आलिम मेतलो वॾेरो अब्दुल रसूल, फुलपुटो वहीद अली तुनियो ऐं ॿियनि उहिदेदारनि समेत ॿिया कारकुन मौजूद हुआ। उन मौक़े ते सभिनी उहिदेदारनि गॾिजी केक काटियो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाणनि सदर एहसान अली, चांडियो ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल वकार लाखो चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुल्क जी मक़बूल तरीन जमायत बणिजी चुकी आहे ऐं अवाम जी हक़ीक़ी उमेद आहे। हिननि चयो त पार्टी जो बुनियाद इंसाफ़, शफ़ाफ़ियत ऐं अवामी हक़नि जी तहफ़ुज़ लाइ रखियो वियो हो ऐं कारकुन अॼु बि उन मिशन ते क़ाइमु आहिनि। उन मौक़े ते पार्टी जे बानी कारकुन हर मुश्किल वक़्त में पंहिंजे क़ाइद इमरान ख़ान सां गॾु बीठल आहिनि ऐं जिदोजहद जारी रहंदी। हिन वधीक मुतालबो कयो त इमरान ख़ान, बुशरा बीबी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा समूरा क़ैद कारकुन जल्द आज़ाद कया वञनि। ऐ पाक ज़मीं ऐ अर्ज़े हसी जो तेरे लिए थे काम किए, जज्बों में नहीं उड़ान भरे, फासले सब आसान किए, हरे आली से तेरे खेत सजे, खुशियों के हर सू फूल खिले, हो जीत के रंग। पाक ज़मीं ऐ अर्ज़े हसी जो तेरे लिए थे काम किए, जज्बों में नहीं उड़ान भरे, फासले सब आसान किए, हरे आली से तेरे खेत सजे, खुशियों के हर सू फूल खिले, हो जीत के रंग और ख्वाब तेरे, सेहत सबको खूब मिले। तेरी खिदमत की, तेरी हिम्मत की, हम लाएंगे वो जुस्तजू, हम लाएंगे वो जुस्तजू।